मालूम शो हैदराबाद अब्दुल्ला मॉल हथ मथे करे सब ताड़ी वजाइंदा असांखे ख़बर पवे था हैदराबाद अब्दुल्ला मॉल में असां शो ठाहियूं पिया ज़बरदस्त असांजी प्यारी प्यारी ऑडियंस के मुझे तरफा केटीएन जे तरफा हवाउन जे शहर हैदराबाद आई हैदराबाद जे दिल अब्दुल्ला मॉल का अस्सलाम वालेकुम केड़ा हाल इन सभिनि जा खुश लगा पिया आहियो ठाठ चङा भला तैयारी करे आया आहियो गिफ्ट्स खटना आहिनि इनाम खटना आहिनि त पोइ हिकिड़ो दफ़ो पंहिंजे लाइ खोड़ सारियूं ताड़ियूं वॼाए छॾियो आई सच पुछो तमां जिथे किथे शोस कया आहिनि जेको मज़ो मूंखे हैदराबाद में अचे पियो न हैदराबाद जी आवाम सां मां एतिरो इंजॉय किथे बि न कयो आहे सो सच वंडरफुल ऑडियंस ऑफ हैदराबाद आई अॼु बि मिली करे सां मज़ो कंदासीं पंहिंजे हिन हैदराबाद अब्दुल्ला मॉल जे सीज़न 2 में ऐं उन सां गॾोगॾु डेफिनेटली असां अब्दुल्ला मॉल खे थैंक्स चवणु चाहींदासीं जंहिं असां केतिरो ग्रैंड स्पेस ठाहे ॾिनो आहे अब्दुल्ला मॉल ऐं अब्दुल्ला मॉल जी ओवरऑल टीम के स्पेशली थैंक्स चवंदासीं एक दफ़ा भाई तालियां होनी चाहिए अब्दुल्ला मॉल जे लाइ आई बिल्कुल खोड़ सारा सेगमेंट्स आहिनि पर सेगमेंट्स खां पहिरियों तव्हांखे ख़बर आहे त असां कंदा आहियूं कुछ सवाल जवाब तव्हां खां ठीकु आहे त मां ईंदुसि कुछ सवाल जवाब कंदासीं एडोर जे ताउन सां एडोर मास्टर ऑफ हेयर कलर तू है हसी ते मां तव्हां खां कंदुसि सवाल जेको मूंखे सही जवाब ॾींदो उन्हनि सां गॾु एडोर जा स्पेशल गिफ्ट्स बि ईंदा तो भाई जल्दी से लेके आइएगा ही एडोर जा सां आहिनि गिफ्ट्स मास्टर ऑफ हेयर कलर तू है हसी तो भाई आज भी मुझे दिल चवे तो मां शेरो शायरी का स्टार्ट किया ठीक है मुझे अच्छा सा शेर कौन सुनाएगा पहले बहनों की तरफ आते हैं फिर भाइयों की तरफ आते हैं ठीक है फिर बहनों की तरफ ईंदा से केर मुके सुठो शेर बुधाइंदो शेर केर सुठो बुधाइंदो मुके पोइट्री जबरदस्त पोइट्री केड़ी भेण मुके बुधाइंदी कौन सा भाई मुझे बताएगा केर बुधाइंदो यस हथ मथे कंदो तो तव्हां खां असां ॿुधंदासीं केर ॿुधाइण चाहींदो अदरवाइज वील जस्ट गो एट द बैक चले जी तव्हां अंकल खे ॾींदा पहिरियों अंकल खां ॿुधंदासीं हिननि खे माइक ॾींदा अस्सलाम वालेकुम उथी बीहो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम नालो तव्हांजो मुश्ताक अहमद किथां आया आहियो हैदराबाद खां चले जी शायरी एडी शायरी ॿुधाइजो न चाहींदे बि हथ जेको आहे न मथे थी वञनि माइक क्लोज करना माइक शाह साहब जी शायरी आ बिल्कुल ये पांजो करबला जे हवाले सां जी हकीकत हिन हाल जी जे करया पेश जरी हाँ माठ लगे मिरुन खे डूंगर पवन डरी हाँ मंजन वण बरी ओभर ओभरे कीन की वाह भाई जबरदस्त जी त तव्हां सां गॾु ही एडोर जो हैम्पर वेंदो मास्टर ऑफ हेयर कलर तू है हसी सर जी पीछे भी चलेंगे बहुत सारी हमारी बहनें बैठी हैं लेके आइएगा माइक लेके आइएगा चले जी हेरे इंदासी मुझी ही बहन विद द ग्लासेस इनको दीजिएगा मुझी बहन तमा पेंटी जगह दे मैंने इनको बोला इन्होंने हाथ ऊपर किया था चले जी अस्सलाम वालेकुम क्या सुना रही है मेरी बहन मोहब्बत कया मोहब्बत कंदासी मोहब्बत कया मोहब्बत कंदासी सदा सिंध तुंहिंजी इबादत कंदासी कसम सिंध मां तुंहिंजी ख़ातिर कसम सिंध मां तुंहिंजी ख़ातिर पूरी दुनिया सां बगावत कंदासी सिंध सां गॾु ही एडोर जो वेंदो हैम्पर और कौन मुझे अच्छी सी शायरी सुनाएगा ठीक है ॿियो केर मूंखे जबरदस्त पोएट्री ॿुधाईंदो बैक साइड ते वेंदासीं फ्रॉम हियर हु इज गोइंग टू सर जी मेरी बहन को दीजिएगा उतो मुझी बहन पंहिंजी जगह ते ओके अधी खे ॾींदा अधी खां पुछंदासीं अस्सलाम वालेकुम मुझी भेण वालेकुम छा पिया ॿुधायो शेर पे ॿुधायांसीं माण्हू सभु न सुहिणा पखी सभु न हंज माण्हू सभु न सुहिणा पखी सभु न हंज पर कंहिं माण्हू मंझ अचे बोए बहार थे वाह भाई मेरी बहन को भी दीजिएगा हिन
भेण सां गॾु बि वेंदो ऐं हाणे असां ईंदासीं टंग ट्विस्टर जी तरफ़ ठीक है मूं वटि कुछ टंग ट्विस्टर आहिनि आपको मुझे 5 दफा 5 टाइम्स मुझे बताना है तोता तपती धूप में टपक पड़ा 5 दफा जल्दी जल्दी तोता तपती धूप में टपक पड़ा तोता तपती धूप में टपक पड़ा 5 दफा मूंखे ॿुधाइणो आहे केरु ॿुधाईंदो अच्छा भाउ खे ॾींदा भाउ वेठो आहे तोता तपती धूप में टपक पड़ा उथो मुंहिंजा भाउ उथी बि हा अदा तोता तपती धूप में टपक पड़ा तोता तपती धूप में टपक पड़ा टपक पड़ा जी 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 तोता कंटिन्यू तपती धूप में टपक पड़ा तोता तपती धूप में टपक पड़ा तोता तपती धूप में टपक पड़ा चले जी थी गया इनको भी एडोर दीजिएगा एडोर मास्टर ऑफ हेयर कलर तू है हसी अच्छा नेक्स्ट मोमेंट टंग ट्विस्टर आए अब आपको मुझे 5 दफा मुझे अब ॿुधाइणो आहे काला कौवा काली कोठी काले कांटे 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 तव्हांखे 5 दफा मुझे ॿुधाइणो आहे साइड भी जाएंगे मेरी बहन सामू भेण वेठी आहे भेण खे ॾींदा जी ही जेका मुंहिंजी भेण आहे जी अदी काला कौवा काली कोठी काले कांटे 5 दफा ॿुधाइणो आहे काला कवा काली माइक क्लोज जी काला कौवा काली कोठी काले कांटे काला कवा 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 काली कोठी काले सारे जी तमाशा कर दे एडोर जो वींदो ही हैम्पर त हाणे सां गॾु जेको त पांडा जा हैम्पर साइन सफ़ाई और हिफाजत साथ साथ त पांडा जा तव्हां खां असां टंग ट्विस्टर्स कंदासीं अब आपको मुझे बताना है ठंडा दही गरम दही ठंडा गरम दही ठंडा दही ठंडा गरम दही जी ऐं तव्हांखे ॿुधाईंदलूं पांडा जा असां क्वेश्चन्स कयूं था पर उन सां गॾोगॾु असां हिते पांडा जी गाड़ी भी आहे पांडा केमिकल से सफाई और हिफाजत साथ साथ ऐं इहा गाड़ी वेंदी तव्हां सां हिन सीजन 2 में उन सां गॾोगॾु गोल्डन पर्ल कॉस्मेटिक्स जी भी असां सां गॾु गाड़ी आहे इहा भी तव्हां सां गॾु वेंदी त हाणे मूंखे ॿुधायो टंग ट्विस्टर ठंडा दही ठंडा गरम दही ठंडा दही ठंडा गरम दही तव्हांखे 5 दफा ॿुधाइणो आहे केरु ॿुधाईंदो अच्छा भेण खे ॾींदा भेण खे जी मुंहिंजी भेण माइक क्लोज जी ठंडा दही गरम दही ठंडा गरम दही जी जल्दी जल्दी ठंडा दही गरम दही ठंडा गरम दही जी। ठंडा दही गरम दही ठंडा गरम दही they 2 times more ठंडा दही गरम दही ठंडा गरम दही ठंडा दही गरम बिल्कुल सही तव्हां सां गॾु बि वेंदो ही पांजा केमिकल्स जो हैम्पर आई नेक्स्ट मुझे टंग ट्विस्टर है अब आपको मुझे 5 दफा बताना है गोलू घूमते घूमते गोल गली में गिर गया गोलू घूमते घूमते गोल गली में गिर गया गोलू घूमते घूमते गोल गली में गिर गया केर ॿुधाईंदो चले जी पीछे चलते वंस मोर एक दफो ॿीहर असां पोयां वेंदासीं गोलू घूमते घूमते गोल गली में गिर गया मेरी बहन को दीजिएगा इनको दीजिएगा जी गोलू घूमते घूमते गोल गली में गिर गया 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 बिल्कुल सही तमाशा कर भी वेंदो जेको आहे त पांडा केमिकल जो हैम्पर सर जी स्टिल वी हैव अञा हिकिड़ो आहे असां वटि पांडा जो ठीक आहे त पोइ लास्ट तव्हां खां पुछी वठंदासीं टंग ट्विस्टर हाणे तव्हांखे मूंखे ॿुधाइणो आहे 5 दफा पतली पतंग पीली पतंग पतली पीली पतंग पतली पतंग पीली पतंग पतली पीली पतंग पतली पतंग पीली पतंग पतली पीली पतंग मूंखे ॿुधाइणो आहे 5 टाइम्स मुंहिंजी भेण खे ॾींदा ये जो साम्हूं जेका मुंहिंजी भेण आहे जी मुंहिंजी भेण पतली पतंग पीली पतंग पतली पतंग पीली पतंग नो पतली पतंग पीली पतंग पतली पीली पतंग पतली पतंग पीली पतंग पतली पीली पतंग हिन तरीक़े सां चवणो आहे पतली पतंग पीली पतंग पतली पतंग पीली पतंग नो एनीबॉडी एल्स ॿियो केने ईंदासीं चल जी भाई के पास आइएगा सामू जी को कॉर्नर में भाव वेठो आहे जी मुंहिंजा भाउ क्वेश्चन ॿुधाए
पतली पतंग पीली पतंग पतली पीली पतंग 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 पतली पतंग पीली बिल्कुल सही पतंग तमाशा पतली करने पीली में पतंग हैम्पर आई हिते सांजा ही टंग ट्विस्टर्स क्या खत्म आई हाने सा वधना सी पंजे सेगमेंट्स जी तरफ ये इनको देख आइएगा ही वठना ओके जी तो जल्दी सा मुखे प्ले कार्ड ईंदा प्ले कार्ड चले जी त टंग ट्विस्टर्स तमा खां असां पुछी छॾियासीं ऐं हाणे असां सेगमेंट जी तरफ़ वधंदासीं पर उन खां पहिरियां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं अॼु जे असांजे हिन शो में जंहिं सां असां ताउन कयो आहे सभ खां पहिरियां असां सां गॾु आहे जी बिल्कुल अब्दुल्ला मॉल ख्वातीन हजरात इस सीजन का रंगारंग प्रोग्राम का वेन्यू स्पॉन्सर है अब्दुल्ला मॉल और अब्दुल्ला मॉल ने इस इवेंट को मुमकिन बनाया है और अब्दुल्ला मॉल और अब्दुल्ला बिल्डर्स का तहे दिल से शुक्रगुजार हैं उन सागर नेल्सन पेंट से तावन कयो है रंग जिंदगी का और ये पेंट आपको 25% एक्स्ट्रा कवरेज देता है जिससे आप कम मिकदार में ज्यादा एरिया पेंट कर सकते हैं उन सागर मेडोर ऑफ लंडन सा तावन कयो है लिपस्टिक एंड नेल पॉलिश ऐसा तावन कयो है चेजअप हर सेल से बेहतर होलसेल प्राइसेस रोजाना चेजअप वैल्यू की कैटेगरीज है मेंस वुमेन एंड किड्स क्लोथिंग शूज कॉस्मेटिक्स ज्वेलरी परफ्यूम्स क्रॉकरी एंड वॉचेस उन सागर पांडा केमिकल्स ताउन कयो है सफाई और हिफाजत साथ साथ पांडा केमिकल्स पाकिस्तान का पहला लिक्विड डिटर्जेंट जो आपके कपड़ों को नया करे और महकती खुशबू लाए चले जी खारे पानी में खरी सफाई पांडा केमिकल्स उन सागर गोल्डन पर्ल ताउन कयो है ब्लैक ब्यूटी ताउन कयो है जिसको लगाने के बाद किसी परफ्यूम की जरूरत नहीं सेंट्स एंड सीक्रेट्स ताउन कयो है पाकिस्तान का अपना प्रीमियम परफ्यूम ब्रांड lasting luxury and freshness and affordable prices visit our website www.scentsandsecrets.com उन सागर निस्वा इंटरनेशनल कॉस्मेटिक्स ताउन कयो है अब से निस्वा अब और कुछ नहीं सिर्फ निस्वा ब्यूटी क्रीम उन सागर मार्कोर बॉडी स्प्रे है स्पिंटा फेल्को एनर्जी ड्रिंक ताउन कयो है पाकिस्तानी है तेज तो होगी ना तिब्बत स्नो क्रीम बाय कोहिनूर केमिकल एशिया की मशहूर तरीन ब्यूटी क्रीम अजवा स्पाइस है आपकी कुकिंग की तरह अजवा है यूनिक उन रोटी राइट ताउन कयो है एवरी बाइट फोर्टिफाइड विद स्ट्रेंथ चक्की आटा एडोर हेयर कलर ताउन कयो है तू है हसी मास्टर ऑफ हेयर कलर प्योर कुकिंग ऑयल है एक रिश्ता एटमाद का PA ऑर्गेनिक एम काफ कलेक्शन ताउन कयो है तो भाई एक दफा इनके लिए बहुत सारी तालियां होनी चाहिए जंहिंजा गिफ्ट्स ईंदा आहिनि तव्हां ताईं त पोइ हाणे असां वधंदासीं पंहिंजे सेगमेंट जी तरफ़ ऐं सभ खां पहिरियां असांजो जेको सेगमेंट आहे जबरदस्त सेगमेंट आहे जेको आहे शिफ्ट द बॉल तिब्बत स्नो क्रीम के ताउन से एशिया की मशहूर तरीन ब्यूटी क्रीम और हम आपको देंगे LED टीवी तो जल्दी से करिए जो तिब्बत जी LED टीवी जो जाएगी किसी एक बहन के साथ कि एकड़ी भेड़ सा या LED टीवी गड़ वेंदी तो मुझे बताइएगा कौन कौन आना चाहेगा हाथ ऊपर करके बताइएगा जितना शोर जी आवाज ईंदी मां उतां सिलेक्ट कंदो मां ॿुधायांव थो ओके कम कंदासीं पहिरियां तव्हांखे ॿुधाईंदासीं हाउ यू हैव टू प्ले कीअं तव्हांखे खेॾणो आहे उन खां पोइ असां भेणुनि खे सिलेक्ट कंदासीं ठीकु आहे ओके जी त तिब्बत स्नो जे ताउन सां असांजो ही सेगमेंट आहे ऐं तव्हांखे ॿुधाईंदासीं कीअं इहो सेगमेंट खेॾणो आहे जल्दी सां खणी ईंदा आहिनि प्रॉप्स चले जी त ही साम्हूं बॉल्स अची चुका आहिनि ऐं टेनिस बैट अची चुकी आहे व्हाट यू हैव टू डू छा करणो आहे तव्हांखे ही ॾिसो ही तव्हांखे ॾींदासीं टेबल बैट वट एवर यू कॉल इट जेको भी तव्हां हिनखे सॾियो ऐं ॿिए साइड बॉल्स आहिनि तो आपको क्या करना है हिनन बॉल्स के हिन तरीके सां टिप टिप करे हुन साइड पहुंचाइणो आहे उस साइड ऐं हिन तरीके सां तव्हांखे ॿिए साइड वञी करे हिन बॉल के इस बॉल में डालना है ऐं तव्हांखे असां ॾींदासीं
हिकड़े मिंट जो वक्त ऐं हिकड़े मिंट जे अंदर जंहिं बि भेण वध खां वध बॉल्स ओरे शिफ्ट किया विल बी द मिरर ऐं उन सां गॾु ई तिबस्नो क्रीम जी एलईडी टीवी वेंदी त पोइ हाणे मां भेणनि खे सिलेक्ट करण ईंदुसि केर केर अचणु चाहींदो हाथ ऊपर कीजिएगा जो अच्छे से खेल पाए सही है वही हाथ ऊपर करें जो स्पोर्ट्स में अच्छी हो वही बहनें हाथ ऊपर करें यस बॉल को टिप टिप करना है और कुछ नहीं करना बॉल को टिप टिप करना है चलिए जी मुझी बहन तम अचो अचो मुझी बहन अचो हेड़ा भी इंदासी तमा अचो मुझी बहन आप आइएगा और तमा भी अचो मुझी बहन अचो 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 हेड़ा इंदासी और तमा अचो मुझी बहन आप आइएगा तमा भी अचो मुझी बहन आए हेड़ा भी इंदासी जो उनका मुकाबला कर पाए अदी तमाचो मुझी भेण आई हेडा भी इंदासी हिकड़ी भेण हेडा सिलेक्ट कंदासी ठीक है हिकड़ी भेण हितां सिलेक्ट कंदासी ये छोटी है बहुत ये छोटी है बिल्कुल पीछे जाते हैं बिल्कुल पीछे मेरी आप आए मेरी बहन तमाचो अचो 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 बिल्कुल बैक साइड का चलें जी त भेणुनि खे सां सिलेक्ट कयो आहे आई ॾिसूं था त केतिरियूं भेणियूं सां सिलेक्ट कयूं आहिनि पंहिंजे हिन सेगमेंट जे लाइ जेको आहे shift the ball आई हिराशिस मां 1 2 3 4 5 where are the sisters जेके मां सिलेक्ट कयो चलें जी 1 2 3 4 ओके इनफ ओके जी त मुझी भेण समझ में अची वियो समझ में आ गया एक दफो वंस मोर ऑलराइट हिन तरीके से तवां के बॉल खेलनो है ही तवां जी पोजीशन है यहीं से स्टार्ट करना है आगे से नहीं वो हम काउंट नहीं करेंगे और दूसरी बात जब आप उस साइड जाएंगी तो इसे टिप टिप करके बहुत सी बहनें क्या करती है ऐसे रख के ऐसे ही चली जाती हैं वो हम काउंट नहीं करेंगे ठीक है बॉल के बाउंस करनो आहे तमा के हिन तरीके से बाउंस करनो आहे टिप टिप करना है ऐं टिप टिप करे तमा के हिन साइड बॉल खनी वञणो आहे और इस बॉल में डालना है तो ज्यादा से ज्यादा बॉल समा के 1 मिनट के अंदर हिन बॉल में विझना आहिन ठीक है समझ में अची वियो त सब खां पहिरियां मुंहिंजी भेण तव्हां खां स्टार्ट कंदासीं अचो 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 1 2 3 and here you go जिन्होंने अभी खेला मेरी बहन ने वो यहाँ आ जाए आई नेक्स्ट वन मुझी बहन तव्हां अची वञो हिक खां वधीक बॉल सवां खे शिफ्ट करना आहिन चले जी स्टार्ट कंदासीं तिब स्नो क्रीम 1 2 3 एंड स्टार्ट मशहूर
कंदासी ये लेके आइएगा ही खणी इंदा यस है ना खणी इंदा चलें जी तिब्बत स्नो क्रीम ही 1 दिस इज 2 ही 3 ही 4 the 4 balls मुझे भेड़ शिफ्ट गया आए सो थैंक यू वेरी मच इनको हैम्पर दीजिएगा राशिद जल्दी से इनके हैम्पर दींदा मुझे बैंड के थैंक यू वेरी मच मुझे बैंड फॉर कमिंग एंड पार्टिसिपेटिंग ही अब्दुल्ला मॉल जो तव्हां सां हैम्पर वींदो ऐं तव्हां हितां अची वञो मुंहिंजी भेण अॼु तव्हां अचो दैट मीन्स बाक़ी जेके असांजूं भेणियूं आहिनि इन्हनि खे 4 खां वधीक बॉल्स हेॾां शिफ्ट करणा आहिनि ही एलईडी टीवी विन करण जे लाइ जेका आहे तिब्बत स्नो क्रीम जे ताउन सां सो ऑल द बेस्ट मुंहिंजी भेण 1 2 3 एंड स्टार्ट मुझे भेण तमाम सा गड भी अब्दुल्ला मॉल जो हैम्पर वेंदो द नेक्स्ट सिस्टर विद अस तमा अची वञो तिब्बत स्नो क्रीम जे ताउन सां असां जो सेगमेंट आहे एशिया के मशहूर तरीन ब्यूटी क्रीम तिब्बत स्नो क्रीम सो स्टार्ट कंदासीं योर टाइम स्टार्ट्स नाउ मेरी बहन कहीं के टाइम तमा बिल्कुल अग्या पे अची वनो वो वाले हमने काउंट नहीं किए लेकिन जो भी बहने खेले तमा के हिता का स्टार्ट करना है ठीक है तमा के अग्या हिता स्टार्ट न करना है यहां से स्टार्ट नहीं करना सो लेट्स काउंट द बॉल्स तिब्बत स्नो क्रीम ही 1 ही 2 ही 3 ही 4 तो मुझे हिन भेण भी 4 बॉल्स शिफ्ट के आइन सो मुझे भेण होना अचो तमा दैट मींस बेनिन भेणन जे विच में हाने ताई टाई आए पर असां चवंदासीं का एडी भेण अचे जेका 4 खां वधिक बॉल से शिफ्ट करे ऐं पाण सां गॾु तिब्बत स्नो क्रीम जी एलईडी टीवी खणी वञे तव्हां अचो मुंहिंजी भेण अचो अचो चले जी 1 मिंट इन्हनि खे बि ॾींदासीं ऐं 4 खां वधिक बॉल तव्हां खे शिफ्ट करणा आहिनि सो 1 2 3 एंड स्टार्ट नहीं होगा ही काउंट थी दो नो 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 पीछे से होता आ मुझे बैंड होता आ यस तिब्बत स्नो क्रीम बाय
मशहूर तरीन ब्यूटी क्रीम 9 8 7 6 5 4 3 2 1 stop कोई भी बॉल नहीं इन बॉल के अंदर सो थैंक यू वेरी मच मुझे भेण तमाम सां गॾु भई अब्दुल्ला अब मॉल जो हैम्पर वेंदो सो नेक्स्ट सिस्टर विद अस अचो मुझी भेण 4 खां वधिक बॉल सभा के शिफ्ट करना आहिनि ही एलईडी टीवी खटण जे लाइ सो स्टार्ट कंदासीं योर टाइम स्टार्ट्स नाउ आगे जी कोई भी बॉल नहीं सो थैंक यू वेरी मच मुझी भेण तमाम सां गॾु वे अब्दुल्ला मॉल जो ही हैम्पर वेंदो ऐं आखिरी भेण सां गॾु आई मेरी बहन कम से कम 5 बॉल तव्हां शिफ्ट कयो ऐं ही एलईडी टीवी पाण सां गॾु खणी वञो जेका आहे तिब्बत स्नो क्रीम जे ताउन सां एशिया की मशहूर तरीन ब्यूटी क्रीम सो योर टाइम स्टार्ट्स नाउ Okay. 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 and stop. लास्ट वाला गया टाइम पे पहुंच गया हाँ टाइम पे पहुंच ही गया लास्ट यस टाइम पे पहुंच गया मेरी टीम मुझे बताए ता मुझे कंफर्म करे बुधाए जो पहुंच ही वियो पहुंच गया जी बिल्कुल पहुंच ही वियो ऐं काउंट कंदासीं केतिरा बॉल्स मुझी भेण शिफ्ट किया आहिनि इन बॉल जे अंदर तिब्बत स्नो क्रीम ही आहे 1 दिस इज 2 ही 3 ही 4 ही 5 सो थैंक यू मेरी दोनों बहनों दोनों के साथ राशि जल्दी से आचो निस्वा जाने के गिफ्ट दींदा निस्वा जा बेनन सां गॾु वेंदा अचो मुंहिंजी भेण ऐं ही आहे आज जे गाल बोल भी कंदासी जल्दी से इनके माइक दींदा मुझी भेण के अस्सलाम वालेकुम नालो मुझी भेण जो वालेकुम सलाम मुझो नालो विनीता है अच्छा विनीता थोड़ो माइक के क्लोज कंदा भेण किथा आयो भेण विनीता इते हैदराबाद में मारवी टाउन अच्छा हैदराबाद कहीं आयो आज कीअं पियो लगे तमा एलईडी टीवी वेन कई आहे मुखे ॾाढी खुशी भी थिए मुखे न लॻो वे आऊं करी वेंदस अच्छा ताके लगो कोने पर तमा खटे पिया वञो ऐं इहो ही आहे हो जमालो जेको तमा एक्सपेक्ट भी न करे इंदा वो बे ते थी वेंदो आहे सो छा चवण चाहींदा असांजे शो जे लाइ साम्हूं कैमरा में ॾिसी ॿुधायो मुखे ॾाढी खुशी भी थिए आऊं चवां थी ये शो थियण खपनि मतलब वधीक त ॿारनि खे
मतलब क्वेश्चन मतलब ॿारनि खां पुछा वञनि त ॿारनि खे ॾाढो मज़ो अचे बिल्कुल तो एड़ा शोज हैदराबाद में थींदा रहन थैंक यू वेरी मच भेण विनीता जी लाइक और सारी तारीफ थी थैंक यू सो मच Thank हो you. जमालो थैंक यू मुझे भेण थैंक यू चलें जी त ही सेगमेंट तो बहुत हो पंहिंजी पुॼाणी ते ऐं हाणे असां वधंदासीं पंहिंजे नेक्स्ट सेगमेंट जी तरफ़ ऐं असांजो जेको नेक्स्ट सेगमेंट आहे उहो उन्हनि जे लाइ आहे जंहिंखे लॻे थो उहे सुरीला आहिनि जी बिल्कुलु मां सिंगिंग जी ॻाल्हि पियो कयां सिंगिंग जो सेगमेंट है तो जो अच्छा सिंग करता है वही हाथ ऊपर करे ऐं सेंस एंड सीक्रेट से ताउन सा असांजो ही अ सेगमेंट आहे अ सेंस एंड सीक्रेट्स पाकिस्तान का अपना प्रीमियम परफ्यूम ब्रांड लास्टिंग लग्जरी एंड फ्रेशनेस एंड अफोर्डेबल प्राइसेस विजिट आवर वेबसाइट www.senseandsecrets.com The Sense and Secrets से ताउन सां असां हिन सेगमेंट खे कंदासीं ऐं सेंस एंड सीक्रेट परफ्यूम जो स्पेशल गिफ्ट तव्हां सां गॾु वेंदो तो कौन कौन आना चाहेगा हम भाइयों को भी सिलेक्ट करेंगे और बहनों को भी सब खां पहिरियां असां भाउरनि खे सिलेक्ट कंदासीं भाइयों को जिनको लगता है उनकी अच्छी आवाज है वही हथ मथे कनि भाउर तव्हां चओ मुंहिंजा भाउ तव्हां ओके ऐं हेॾां वेंदासीं जो अच्छा गा पाए वही हाथ ऊपर करे तव्हां चओ मुंहिंजा भाउ तव्हां जी बिल्कुल तव्हां चओ ऐं हेॾां बि वेंदासीं हेॾां बि भाउरनि खे सिलेक्ट कंदासीं भाइयों को केरु चाहींदो भाइयों में से सिंगिंग जो सेगमेंट आहे जो अच्छा गा पाए उन्हीं को बुलाएंगे हम जी केरु ईंदो मुंहिंजा भाउ तव्हां अचो तव्हां जी तव्हां अचो ऐं हेॾां बि ईंदासीं हिकु दफ़ो ॿीहर अॻियां ईंदासीं अॻे साइड खां ईंदासीं ऐं हेॾां बि ॾिसंदासीं सिंगिंग जो सेगमेंट आहे असांजो चले जी त केतिरा भाउर मां सिलेक्ट कया आहिनि हिकु ॿियो हू वांट्स टू कम फ्रॉम हियर जंहिंजी आवाज़ सुठी हुजे आवाज़ जंहिंजी सुठी हुजे उहो हथ मथे करे योर वॉइस इज गुड अचो मुंहिंजा भाउ अचो त हिन भाउरनि खे मां सिलेक्ट कयो आहे ऐं हाणे जेको आहे त भेणुनि खे सिलेक्ट कंदासीं बहनों हाथ ऊपर करे मेरी बहनों अच्छा तव्हां अचो मुंहिंजी भेण आइएगा ऐं हेॾां बि वेंदासीं तव्हां अचो मुंहिंजी भेण आप आइएगा ऐं हेॾां बि वेंदासीं हेॾे बि खोड़ सारियूं भेणियूं आहिनि जेके असां घुरायूं जेको सुठो ॻाए सघे तव्हांखे मां घुरायो हाणे कंहिं सेगमेंट में तव्हां आया हुयो तव्हांखे नेक्स्ट में घुराए वठंदुसि जेको सुठो ॻाए तव्हां अचो मुंहिंजी भेण अचो अदी अचो ऐं हेॾां बि वेंदासीं जो अच्छा गा पाए अच्छा पोयां बि भेणियूं आहिनि केरु अचणु चाहींदो केरु अदी तव्हां अचो तव्हां जी यो अचो मुंहिंजी भेण जी ओके त पोइ ही नंढी हिन खां स्पेशली घुराए करे हिन खां ॿुधूं था ठीकु आहे अच्छा तव्हां पार्टिसिपेट न पिया कयो हिन में न पिया कयो चले जी कोई ॻाल्हि न आहे अची वञे तव्हां नैणी सां अची वञो स्टेज से अचो चले जी ॿियो कहिड़ी भेण खे सिलेक्ट कंदासीं असां जेका सुठो ॻाए तव्हां आया हुयो तव्हांखे घुराए चुको अचो मुंहिंजी भेण तव्हां अचो लेट मी काउंट फर्स्ट त केतिरियूं भेणियूं मां सिलेक्ट कयूं आहिनि पंहिंजे हिन सेगमेंट जे लाइ जेको सिंगिंग जो सेगमेंट आहे त भाउर त 5 थी विया भेणियूं आहिनि 1 2 3 ऐं हेॾां अची वञनि मुंहिंजी भेणियूं जिनको मैंने सिलेक्ट किया था वही आ जाए मेरी बहन सेंस एंड सीक्रेट से ताउन सा पाकिस्तान का अपना प्रीमियम परफ्यूम ब्रांड ठीक है आपको मैंने नहीं बुलाया था मेरी बहन जी आपको अच्छा आता है गाना ठीक है अचो मुझी बहन तव्हां अचो फ्रंट में अचो आप दोनों आइएगा चले जी आज हिन नंढड़ी जी बर्थडे आए तो गॾिजी करे असां विश कंदासीं जल्दी से माइक लेके आइएगा माइक हिन नंढड़ी के ॾींदा हिननि खां ॻाल्हि ॿोल कंदासीं अस्सलाम वालेकुम माइक ऑन कंदा काइंडली जी ॾिसंदा यस अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम नालो तव्हांजो कनीस फातिमा किथां आया आहियो कनीस फातिमा बदीन मां ऐं तव्हांजी बर्थडे आहे जी चले जी बर्थडे जी म्यूजिक वॼाईंदा हैप्पी बर्थडे टू यू कनीस फातिमा मे यू हैव मेनी मोर मे गॉड ब्लेस यू ऑलवेज बी हैप्पी एंड कीप स्माइलिंग
चवण चाहिंदा पंहिंजी बर्थडे जॾी या छा चवण चाहिंदा मुझे लाइ दुआ कयो अच्छा तव्हांजे लाइ खोड़ सारी दुआऊं सो थैंक यू वेरी मच ऐं तव्हां सां गॾु जेको आहे त ही गिफ्ट गॾु वेंदो निस्वा इंटरनेशनल जो थैंक यू वेरी मच थैंक यू थैंक यू थैंक यू ऐं हाणे असां पंहिंजे हिन सेगमेंट खे स्टार्ट कंदासीं जेको आहे सेंस एंड सीक्रेट जे ताउन सां तो आपको सही से इनको सुनना है जो अच्छा गाएगा उन्हीं पे तालियां बजेंगे ऐं तव्हां जूं ताड़ियूं डिसाइड कंदियूं हु इज गोइंग टू बी द विनर ठीक है पर अॼु असां हिकिड़ो कमु कंदासीं थोड़ा सा हल्का अॼु हिकिड़ो कमु कंदासीं इनका अलग से मुकाबला करेंगे एक बॉय को चूज करेंगे जो विनर थींदो और इनका अलग से मुकाबला होगा बहनों का बहनों के साथ ऐं हिननि मां असां हिकिड़ी विनर सिलेक्ट कंदासीं ठीक है त हिननि जे लाइ मां अलॻि पुछंदुसि हिननि जे लाइ अलॻि पुछंदुसि त सभ खां पहिरियों असां भाउरनि खे घुराईंदासीं मुंहिंजा भाउ तव्हां अची वञो ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त पाकिस्तानी सॉन्ग सिंग करणो आहे भले आप सिंधी में सिंग करें उर्दू में सुनाए पश्तो में सुनाए पंजाबी में सुनाए केड़ी भी जुबान में ॿुधायो पर पाकिस्तानी दिस इज अ रूल ऑफ अ सेगमेंट असांजे हिन सेगमेंट जो रूल आहे पाकिस्तानी सॉन्ग तव्हांखे सिंग करणो आहे किसी भी जुबान में सुनाए ठीक है तो मुझे भाउ सब खां पहिरियों आयो आहे मुझे भाउ अस्सलाम वालेकुम माइक ते ॻाल्हाईंदा नालो मुझे भाउ जो नाम आपका भाईजान मेरा नाम मोहम्मद हसन मेमन है माजरत करूंगा मैं पाकिस्तानी सॉन्ग के लिए अगर कोई सजेस्ट कर देंगे तो मैं गा लूंगा प्लीज कोई सजेस्ट कर ले कोई भी हमारे बड़े बड़े सिंगर हैं उनके गा लीजिए कोई भी तमाजे दिल में हो जाए तमा एक काम करते हैं उनको बुलाते हैं आप तब तक सोच ले ठीक है चलो अच्छा तमा छो मुझे भा सेंस एंड सीक्रेट से ताउन सा जो सेगमेंट है अस्सलाम वालेकुम माइक क्लोज नालो तमा जो मुझे भा इंजीनियर तारिक अवान कितना कहां से आए हैदराबाद से क्या सुना रहे हैं मैं आपको एक राहुल हक हमारे बहुत अच्छे सिंगर हैं ठीक है उनका एक भीगा दिसंबर सुना ओके और सबको छोटा छोटा पार्ट सुनाना है ठीक है जी मुझे भा भीगा भीगा सा ये दिसंबर है भीगी भीगी सी तन्हाई है इन किताबों में दिल नहीं लगता मुझको सजनी की याद आई है भीगा भीगा सा ये दिसंबर दिसंबर हो ना हो लेकिन ये भीगा भीगा जून जरूर चल रहा है जितने पसीने आ रहे हैं हाँ तो असल में भीगो भीगो जून उजन घुर्जे पर आपने बहुत अच्छा सिंग किया नाइस जबरदस्त नेक्स्ट मुझे बाची वने तमा चो सेंस एंड सीक्रेट से ताउन सा सा जो सेगमेंट आए पाकिस्तान का अपना प्रीमियम परफ्यूम ब्रांड अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम नालो मुझे भाजो अमजद अली कितना है हो कहां से हैदराबाद का है हैदराबाद का है छापिया बुधाया असांखे यारी ते दोस्तन जो गानो बुधाईंदा जी मेरे यारा तेरी यारियां दिल की सदा मेरी खुशियां तू सारियां होंगे ना जुदा मेरा दिल से हुआ है अहद वफा मेरे यारा तेरी यारियां दिल की सदा ओके जी आई मुखे वो भी जे को ॾिसी करे लगे पियो त यारी वारो माण्हू लगे तो दोस्ती निभाइण वारो मुखे लगे तो अचो मुंहिंजा भाउ हेॾां अची वञो चलें जी थैंक यू द नेक्स्ट वन तव्हां अची वञो मुंहिंजा भाउ सेंस एंड सीक्रेट जे ताउन सां असांजो सेगमेंट आहे अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम नालो तव्हांजो दिला छा पिया ॿुधायो सिंधी सा जी केड़ो भी बुधाओ जी हा सिंधी ॿुधायो जी जे कोन खणे खोरा को कनई आंगर हथ जे चाकू कन हा हा गायो जे कोन खणे खोरा को कनई आंगर हथ जे चाकू कन एड़े कूड़े द्वारन का मोके नफरत आ एड़े कूड़े दमदारन का मोके नफरत आ ते कौन खणे खोरा को कन ओके मुजबा थैंक यू नेक्स्ट वन तव्हां अचो मुजबा आप आइएगा मेरे भाई अचो सेंस एंड सीक्रेट से ताउन सा असांजो सेगमेंट है क्या सुना रहे हैं आतिफ असलम जी हम किस गली जा रहे हैं हम किस गली
गली जा रहे हैं, अपना कोई ठिकाना नहीं, अपना कोई ठिकाना नहीं। अरमानों की अंजुमन में बेसुध है अपनी मगन में, बेगाने दिल में जाना नहीं, बेगाने दिल में जाना नहीं। ये और कहते जबरदस्त हम किस गली जा रहे हैं। अच्छा फैसला सही से कीजिएगा, सही से सबको सुनिएगा, ठीक है। सही सां ॿुधणो आहे, रिश्तेदारी न निभाइणी आहे। लास्ट पार्टिसिपेंट सां असां गॾु आहे, जल्दी सां हिननि खे माइक ॾींदा। अस्सलाम वालेकुम, नालो तव्हांजो छा पिया ॿुधायो सैफ? जी माइक क्लोज, माइक क्लोज। अले रे अले मुझा मारुड़ा, मुझा सौदियड़ा, मुझा सामियड़ा, मारुड़ा मिठड़ा मुझा। अले रे अले रे अले रे अले 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 मुझा मारुड़ा, मुझा जोगियड़ा, मुझा सामियड़ा, मारुड़ा मिठड़ा मुझा, मारुड़ा सामियड़ा मुझा। अले रे अले रे अले रे अले। अच्छी वनो। अच्छा अभी इनका फैसला नहीं करेंगे, लेकिन आपको पता चल गया होगा सभिन खां सुठो कंहिं सिंग कयो आहे, ठीक है। पहले बहनों की तरफ जाते हैं ऐं उनखां पोइ तव्हां खां पुछंदासीं भाइयों में से कंहिं सुठो गायो आहे ऐं भेणुनि मां कंहिं सुठो गायो आहे, ठीक है। त हाणे असां ईंदासीं हिन भेण जी तरफ। अचो मुंहिंजी भेण, अचो। अस्सलाम वालेकुम, नालो मुंहिंजी भेण जो? किथां आहियो? हैदराबाद जा। या छा पिया ॿुधायो मुंहिंजी भेण? जी माइक क्लोज। हो लाल मेरी पत रखियो भला झूले लालण, सिंधड़ी दा सेवन दा सखी शाबाश कलंदर, दमादम मस्त कलंदर, अली दा पहला नंबर हो, दम मस्त कलंदर, अली दा पहला नंबर हो। लाल मेरी ओ लाल मेरी। ओके जी, जबरदस्त जबरदस्त लाल मेरे। आई नेक्स्ट सिस्टर मुझी बहन तव्हां अची वञो। सेंस एंड सीक्रेट से ताउन सां असांजो सेगमेंट आहे पाकिस्तान का अपना प्रीमियम परफ्यूम ब्रांड सेंस एंड सीक्रेट्स। अस्सलाम वालेकुम, नालो मुझी बहन जो? वालेकुम सलाम, शगुफ्ता नाज। कितना है बहन शगुफ्ता? बदीन खां। बदीन खां आया आहियो? चले जी बदीन वारनि खे बि असां दिल जी गहराइनि सां वेलकम था चऊं। छा पिया ॿुधायो असांखे? आतिफ असलम जो गानो। जी जब कोई बात बिगड़ जाए, जब कोई मुश्किल पड़ जाए, तुम देना साथ मेरा ओ हमनवा। जब कोई बात बिगड़ जाए, जब कोई मुश्किल पड़ जाए, तुम देना साथ मेरा ओ हमनवा। ओके जी। वैसे मूंखे अॼु ख़बर पई आहे आतिफ असलम गानो गायो आहे, तव्हांखे बि अॼु ख़बर पई हूंदी आहे न। वैसे आतिफ असलम कोन गायो आहे इहो मुंहिंजी भेण गानो। एनीवेज तव्हां हाणे गाए छॾियो आहे। नेक्स्ट मुंहिंजी भेण तव्हां अचो। सेंस एंड सीक्रेट जे ताउन सां असांजो सेगमेंट आहे। अस्सलाम वालेकुम, नालो वधी जो? इसरा। छा पिया ॿुधायो? जी माइक क्लोज़र। नथो जो सिंध लय लड़े, नथो जो सिंध लय कड़े, सो सिंध मां लड़े वञे, सो सिंध खे छॾे वञे, सो सिंध मां लड़े वञे, सो सिंध खे छॾे वञे। नथो जो सिंध लय लड़े, नथो जो सिंध लय कड़े, सो सिंध मां लड़े वञे, सो सिंध खे छॾे वञे, सो सिंध मां
आई नेक्स्ट वन तमाम चो मुझी बहन सेंस एंड सीक्रेट्स पाकिस्तान का अपना प्रीमियम परफ्यूम ब्रांड अस्सलाम वालेकुम नालो अतीजो जी अब माइक इज नॉट वर्किंग दिसंदा माइक के हेलो जी सना सना कितना कहाँ से आई मेरी बहन? हैदराबाद से क्या बोलिए सुना सना। रही है सॉन्ग जी अले अले मुझा मारुड़ा अले अले मुझा मारुड़ा ओ हम भूल गई ओ मंजो जमालो जतन सा ओ जमालो मंजो जमालो सिंध सा ओ जमालो मंजो सोनो सोनो लाल लखी ओ जमालो मंजो जमालो सिंध सा ओ जमालो असा के सिंध ते ॾाढो नाज़ आ ओ जमालो असा के सिंध ते ॾाढो नाज़ आ ओ जमालो सिंध सिंध सुड़े लाल जी ओ जमालो मंजो जमालो सिंध सा ओ जमालो जेके साओ लकड़े हथ में ओके जी मुझी बहन पहले आपने अल्ले से स्टार्ट किया है हो जमालो दिखा सर मैं सॉन्ग भूल गई थी अच्छा भूली गया है सॉन्ग सॉन्ग ही चले जी कोई गाल ना है तमारी रात जो मुझी बहन है तमा अची वञो थी सेंस एंड सीक्रेट जे तामुन सां असांजो सेगमेंट आहे अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम। नालो अदी जो परवीन असगर किथां आहे अदी परवीन हैदराबाद हैदराबाद क्या अच्छा पिया ॿुधायो अॼु मां लाल साईं जो गानो पे जी माइक क्लोज कंदा ठीक है मुझी बहन भेट जा भेटाई भेटते वसई नूर मुझ तो पुॼायो भेट जा भेटाई भेटते वसई नूर मुझ तो पुॼायो मुझ तो पुॼायो दिल जूं मुरादूं मुझ तो पुॼायो दिल जूं उम्मीदूं भेट जा भेटाई भेटते वसई नूर मुझ तो पुॼायो जबरदस्त वेरी गुड बहुत अच्छे मेरी बहन ऐं हाणे असां फ़ैसिलो कंदासीं ऐं तव्हां जूं ताड़ियूं डिसाइड कंदियूं केर आहे अॼु जे हिन सेगमेंट जो विनर पहले हम मुकाबला करते हैं हमारे भाइयों का पंहिंजे भाउरनि जो हिकु हिकु करे घुराईंदासीं जिन पे ज्यादा तालियां बजेंगी डेफिनेटली उहो ई हूंदो विनर त सभ खां पहिरियां तव्हां अचो मुंहिंजा भाउ अचो जिनको लगता है भाउ सुठो ॻाए तव्हां जो ताड़ियूं ॿुधाईंदियो ठीकु आहे मुंहिंजा भाउ तव्हां हितां अचो अदा तव्हां अचो जंहिंखे लॻे थो भाउ सुठो ॻाए तव्हांजो ताड़ियूं ॿुधाईंदियूं ओके तव्हां ॿीहर अचो मुंहिंजा भाउ ऐं तव्हां अचो मुंहिंजा भाउ जंहिंखे लॻे थो भाउ सुठो सिंग कयो चले आप पे कुछ तालियां बजी हैं तव्हां अचो मुंहिंजा भाउ जिनको लगता है भाई ने अच्छा गाया ओके तव्हां भी ना अचो मुंहिंजा भाउ और जिनको लगता है इस भाई ने अच्छा गाया सो रिजल्ट्स क्लियर आहिन असांजे भाउर मां सब पे ज्यादा तालियां बची हैं इस भाई पे तो सभिन सां गॾु हैम्पर्स वेंदा इनके साथ अब्दुल्ला मॉल जा हैम्पर्स वेंदा थैंक यू वेरी मच ऑल ऑफ यू तव्हां हेॾां अची वञो था ऐं हाणे असां भेणनि जी तरफ़ ईंदासीं देखते हैं कि हिननि मां केर थिए थी विनर त सभ खां पहिरियां तव्हां अचो मुंहिंजी भेण जंहिंखे लॻे थो भेण सुठो ॻायो तव्हांजो ताड़ियूं ॿुधाईंदियूं ओके तव्हां हेॾां अचो अदी तव्हां अचो मुंहिंजी भेण जंहिंखे लॻे थो हिन अदी सुठो ॻायो आतिफ असलम जो गानो ओके तव्हां हेॾां अचो मुंहिंजी भेण ऐं जंहिंखे लॻे थो असांजी हिन अदी सुठो ॻायो वाह भई काफ़ी ताड़ियूं वॻियूं आहिनि सो हिननि ॿिनि सां जेको आहे त हैम्पर्स वेंदा भेणुनि सां दोनों के हैम्पर्स दीजिएगा इन बहनों को थैंक यू जी 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 तव्हां अचो मुंहिंजी भेण तव्हां अचो जंहिंखे लॻे थो भेण सुठो सिंग कयो सो थैंक यू वेरी मच मुंहिंजी भेण तव्हां सां गॾु बि अब्दुल्ला मॉल जो हैम्पर वेंदो तव्हां अचो मुंहिंजी भेण जिनको लगता है मेरी इस बहन ने अच्छा गाया आपकी तालियां तव्हां अचो मुंहिंजी भेण जिनको लगता है हिन भेण सुठो गायो सो मुंहिंजी भेण अच्छा हिननि मुंहिंजी भेण खे निज़वा जो ॾींजो हैम्पर निज़वा जो खणी अचो मुंहिंजी भेण खे हैम्पर ॾींदा थैंक यू वेरी मच मुंहिंजी भेण तव्हां सुठो गायो आई लाइक योर वॉइस
थैंक यू वेरी मच पर ताड़ियूं हिन भेण ते वॻियूं आहिनि हिन बि सुठो सिंग कयो त ही हिन अचो मुंहिंजी भेण हिन अचो ऐं तव्हां हिन अचो त ही ॿई आहिनि अॼु जा सेंस एंड सीक्रेट तव्हां सां गॾु वींदो ऐं सेंस एंड सीक्रेट जो ही स्पेशल गिफ्ट तव्हां सां गॾु वींदो सेंस एंड सीक्रेट्स पाकिस्तान का अपना प्रीमियम परफ्यूम ब्रांड थैंक यू वेरी मच बहुत सारी इनके लिए तालियां होनी चाहिए दिसान जो ही सेगमेंट बहुत सुठो पंहिंजे पुॼाणी ते हिकिड़ो कम कंदासीं हाणे असां भाउरनि जो सेगमेंट कंदासीं पुशअप्स वारो तो मेरे भाइयों रेडी हो आप स्पिंचा फैल्को एनर्जी ड्रिंक जे ताउन सां असांजो ही सेगमेंट आहे पाकिस्तानी है तेज तो होगी ना त स्पिंचा फैल्को एनर्जी ड्रिंक ऑलवेज विद मी जॾहिं मां पाण खे ढिलो महसूस कंदो आहियां जॾहिं मूंखे लॻंदो आहे मुंहिंजी एनर्जी घटि थी चुकी आहे त हमेशह मुंहिंजी एनर्जी खे बूस्ट करण जे लाइ ही फैल्को स्पिंचा फैल्को एनर्जी ड्रिंक जो साथ हूंदो आहे मूंसां त ॿ टे सिप्स मां बि हिन जा हणंदुसि आए हाय त स्पिंचा खे मां एंजॉय कंदुसि ऐं भाउरनि खे सिलेक्ट कंदुसि पुशअप जे सेगमेंट जे लाइ ओके जी त हेॾां अची वेंदासीं ख़बर आहे पुशअप्स कीअं लॻंदा आहिनि पहिरियां ॾेखारींदासीं अचो राशिद अचो 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 हिननि खे ॾेखारियो अचो 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 इस तरीके से हिन तरीके सां तव्हांखे पुशअप्स लॻाइणा आहिनि ऐं सही तरीके सां ॾिसो हिन तरीके सां त ॿुधा भाउरो जो जेके स्पोर्ट्स खेॾंदा हुजनि उन्हनि जे लाइ जेको आहे त इलाही अपॉर्चुनिटी आहे उन्हनि जे लाइ बेनिफिट आहे त उहे विन करे सघनि था जेके स्पोर्ट्स जी काई बि एक्टिविटी हुजे रनिंग कंदा हुजो वॉक कंदा हुजो जिमिंग कंदा हुजो क्रिकेट खेॾंदा हुजो बैडमिंटन खेॾंदा हुजो चले जी त मूंखे यंग बॉयज घुरजनि यंग बॉयज मैंने आपको बुलाया था नहीं बुलाया आए अचो ही जिम फिट तो लगे मूंखे भा स्पिंचा फैल्को जे ताउन सां असांजो सेगमेंट आहे तव्हां अचो मुंहिंजा भा चले जी पीछे भी जाते हैं और भाइयों को ब्लू सूट हेरा भी इंदासे यंग बॉयज कहाँ है यस यू अचो मुंहिंजा भा अचो 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 ऐं तव्हां बि अचो मुंहिंजा भा अचो ओ यंग बॉय अचो मुंहिंजा भा चले जी त भाउरनि खे असां सिलेक्ट कयो आहे पहले मैं काउंट कर लूं केतिरा भाउर मां सिलेक्ट कया आहिनि पोइ असांखे अगरि नीड हुई त ॿियनि भाउरनि खे बि सिलेक्ट कंदासीं स्पिंचा फैल्को जे ताउन सां पाकिस्तानी है तेज तो होगी ना त ही भाउर अची चुका आहिनि ईंदो चले जी 1 2 3 4 5 6 थोड़े स्पेस ॾेई करे बीहो मुंहिंजा भाउर स्पेस मस्ट बी मेंटेन्ड ठीक है तो भाउर अची चुका आहिनि इनको बताते चले सभिनि खे सिंधी ईंदी आहे त मुंहिंजा भाउ जॾहिं मां रेडी चवंदुसि तव्हां सभिनि खे गॾु पुशअप्स लॻाइणा आहिनि साथ में लॻाइणा आहिनि जेको ग़लति लॻाईंदो जो ग़लति लॻाएगा असां उन्हनि खे ॿाहिरि कंदा वेंदासीं ऐं जेको लास्ट ताईं पुशअप्स लॻाईंदो उहो ई हूंदो विनर ठीकु आहे ऐं उन सां गॾु स्पिंचा फैल्को एनर्जी ड्रिंक जो स्पेशल गिफ्ट वेंदो त पोइ स्टार्ट कंदासीं सभु रेडी आहिनि चले जी सो 1 2 3 स्टार्ट यस जोर लगा के हैया राशिद अचो इरा चले जी स्पिंचा फैल्को एनर्जी ड्रिंक पाकिस्तानी है देश होगी ना साकिब थोड़ा साइड थी वञो
स्पिंटा फेल्को जल्दी सबको दे मूंखे पहिरियां ई ॾिसी लॻो त ही भाउ विन कंदो जल्दी सां पंहिंजो शूज़ पाए वठो मुंहिंजा भाउ जल्दी ऐं अचो अॻियां अचो मुंहिंजा भाउ स्टेज जी तरफ़ अॻियां अची वञो बाक़ी सभु पंहिंजी जॻह ते वेंदा थैंक यू वेरी मच ऑल ऑफ यू फॉर कमिंग एंड पार्टिसिपेटिंग अचो मुंहिंजा भाई बाद में पाए वठिजो ऐं ही भाउ चले जी ओके जी नानिको अचो मुझे बा अचो ही बा आहे आज जो विनर चले जी कांग्रेचुलेशंस मुझे बा तव्हां सां गॾु ही वेंदे आए ही वठंदा ओके जी हिकिड़ो कमु कंदासीं माइक खणी अचो अस्सलाम वालेकुम अच्छा माई कौन कंदा वालेकुम अस्सलाम नालो मुझे भाजो हमजा मेमन हमजा कित्थां में आयो साईं हैदराबाद कासमाबाद के ही हैं कासमाबाद खां ई आयो जी। जिम शिम कंदा आयो जी, जी। तव्हांखे ॾिसी लॻे पियो तव्हांजा बाइसेप्स ॾिसी करे लॻे पियो एनीवेज तव्हांखे कांग्रेचुलेशंस तव्हां स्पिंटा फेल्को जो जेको आहे एनर्जी ड्रिंक जो ही गिफ्ट विन कयो आहे त मूं सां गॾु तव्हांखे कैमरे में ॾिसी करे चवणो आहे पाकिस्तानी है तेज तो होगा ना केस तो होगा ना स्पिंटा इस बेंटा फेल्को एनर्जी ड्रिंक ड्रिंक थैंक यू वेरी और मच जमालो थैंक यू वेरी मच मुदमा थैंक यू आई हिते सांजो ही सेगमेंट में पहुंचनो अब फैंसी पुजाणी ते ओके जी त हाणे सां भेणुनि जी तरफ ईंदासीं बहनों की तरफ आएंगे आई असां वटि आहे नेल्सन पेंट जे ताउन सां रिंग गेम जंहिंमें असां तव्हांखे नेल्सन पेंट जो डिनर सेट ॾींदासीं तो जल्दी से आपको बताएंगे किया ये सेगमेंट खेलनो है नेल्सन पेंट्स रंग जिंदगी का और ये पेंट आपको एक्स्ट्रा कवरेज देता है 25% एक्स्ट्रा कवरेज जिससे आप कम मिकदार में ज्यादा एरिया पेंट कर सकते हैं ता नेल्सन जे ताउन सां असां हिन सेगमेंट के स्टार्ट कंदासीं और आपको बताएंगे किया ये सेगमेंट खेलनो है तो मेरी बहनों मुलाहिजा फरमाइएगा ॾिसंदा त कीअं इहो सेगमेंट खेलंदासीं जल्दी से राशिद रिंग्स खणी अचो ये लेके आइएगा चलें जी हम आपको देंगे ये रिंग्स ठीक है 10 रिंग्स आइन तव्हांखे छा करणो आहे वठंदा एक एक करके हिन रिंग के साम्हूं असां हिकिड़ी बॉटल रखी आहे नेल्सन पेंट जी बॉटल ठीक है हिन रिंग के तव्हांखे विझणो आहे हिन बॉटल जे अंदर इस तरीके से हिन तरीके सां चले जी मुझे रिंग हली वई हिन तरीके सां तव्हांखे 10 चांसेस मिलंदा जिस बहन ने ज्यादा से ज्यादा रिंग्स हिन बॉटल जे अंदर विधियो उहा ही होंदी विनर उन सां गॾु नेल्सन पेंट जो भी ईंदो गिफ्ट तो कौन आना चाहेगा हाथ ऊपर कीजिएगा मेरी बहनों हथ ही इजी है इनमें खणी सघूं था इनमें टाइमिंग ना है ओनली 10 चांसेस आइन त असां भेणुनि खे सिलेक्ट कयूं था तव्हां चो मुंहिंजी भेण आप आइएगा और तव्हां चो मुंहिंजी भेण तव्हां ना आया आहियो सर जी ऐं हेॾां बि ईंदासीं भेणुनि खे सिलेक्ट कंदासीं तव्हां चो मुंहिंजी भेण आप आइएगा जो हाथ ऊपर करेगा तव्हां अचो मुंहिंजी भेण तव्हां अचो आप आइएगा तव्हां अचो मुंहिंजी भेण ऐं हेॾां बि ईंदासीं तव्हां न आया आहियो अचो चले जी बहनों को सिलेक्ट किए ताकि नेक्स्ट में घुराए तो वठा ठीक है नेक्स्ट में घुराए तो जो वधीक थी वयूं भेणियूं अचो मुंहिंजी भेण अचो चले जी त भेणुनि खे सिलेक्ट करे छॾियो आहे पंहिंजे हिन सेगमेंट जे लाइ जेको आहे नेल्सन पेंट जे ताउन सां रंग जिंदगी का ओके जी तो भेणियूं अची चुकियूं भाई कितनी बहनें आ गई 1 2 3 4 5 6 7 ठीक है कुछ ज्यादा आ गई है मेरी बहनें मैंने कम सिलेक्ट की थी अगर अच्छी वे आता ने खेलंदासीं जल्दी ठीक है अच्छा मुझे भेण तव्हां खां स्टार्ट कंदासीं आप आइएगा ही तव्हांजी स्टार्टिंग पॉइंट आहे एंड योर टाइम स्टार्ट्स नाउ जी मुझी भेण
सां ई मूंखे रिंग्स कढी ॾींदा इन ॻाल्हि खे दीजिएगा त काउंट कंदासीं नेल्सन पेंट्स 1 नेल्सन पेंट्स 2 ॿ रिंग्स मुंहिंजी भेण शिफ्ट कयूं आहिनि हेॾे अचो मुंहिंजी भेण इस साइड आइएगा आप ॿ रिंग्स बॉटल जे अंदर मुंहिंजी भेण विधियूं आहिनि सो द नेक्स्ट वन तव्हां अचो मुंहिंजी भेण ज्यादा से ज्यादा घणियूं खां घणियूं तव्हांखे रिंग्स विझणियूं आहिनि सो योर टाइम स्टार्ट्स नाउ जेको आहे नेल्सन जो हैम्पर ॾींदा एक नेल्सन जो हैम्पर तव्हां सां गॾु वेंदो थैंक यू वेरी मच रंग जिंदगी का थैंक यू मुंहिंजी भेण द नेक्स्ट वन तव्हां अचो मुंहिंजी भेण अभी तक हाणे ताईं केतिरियूं रिंग्स वयूं आहिनि कितनी रिंग्स जा चुकी है मुझे बताइएगा केतिरियूं 2 वेरी गुड याद आहे तव्हांखे चले जी मुंहिंजी भेण योर टाइम स्टार्ट्स नाउ नेल्सन पेंट जो हैम्पर वेंदो थैंक यू वेरी मच मुंहिंजी भेण ऐं नेक्स्ट मुंहिंजी भेण अची वञे जल्दी सां एंड योर टाइम स्टार्ट्स जल्दी सां रिंग्स ॾींदा नाउ बॉटल जे अंदर विधिया सो थैंक यू वेरी मच तमाम सां गॾु बि नेल्सन पेंट जो ही हैम्पर वेंदो बाक़ी सां 3 भेणियूं गॾु आहिनि बल्कि जी 3 तमाम अचो मुंहिंजी भेण अचो 2 से ज्यादा हाणे ताईं हाईएस्ट स्कोर 2 आहे योर टाइम स्टार्ट्स नाउ ओके He Nelson paints 1 हिकरिंग I Nelson paints 2 बरिंग्स मुझी बैंड विधियूं आहिनि अचो मुझी बैंड आप इस साइड आई जाएगा त हिन जो मतलब हिननि ॿिनि जे विच में फिलहाल टाई आहे नेक्स्ट मुझी भेण अचे मेरी बैंड ॿ खां वधीक रिंग्स वजियो ऐं असांजी कंफ्यूजन था खत्म कयो नेल्सन पेंट्स रंग जिंदगी का योर टाइम स्टार्ट्स नाउ बॉटल के अंदर सो थैंक यू वेरी मच बहुत भी तमाम सागर नेल्सन पेंट जा हैम्पर्स भी ना तमाम ता अच्छी वनो मुझे भेण
लास्ट भेण सां गॾु आहे तव्हां चओ मुंहिंजी भेण कम से कम 4 रिंग्स विझणियूं आहिनि नेल्सन पेंट जो ही सेगमेंट विन करण जे लाइ योर टाइम स्टार्ट्स नाउ तव्हां सां गॾु बि नेल्सन पेंट जो ही हैम्पर वींदो ऐं ही भेण आहे अचो मुंहिंजी भेण अॼु जे अचो मुंहिंजी भेण जी कॉन्ग्रेचुलेशन जल्दी सां डिनर सेट खणी ईंदा ओके जी त मुंहिंजी भेण खे माइक ॾींदा अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम नालो वधीजो फरीन फरीन किथां आयो भेण फरीन हैदराबाद हैदराबाद मां अॼु कीअं पियो लॻे तव्हां ही सेगमेंट विन कयो आहे सुठो पियो लॻे माइक क्लोज कंदा सुठो पियो सुठो पियो लॻे शो जे लाइ छा चवणु चाहींदा साम्हूं कैमरे में ॿुधायो लॻे सुठो सो आहे सभिनी खे अचणु घुरिजे सभिनी खे अचणु घुरिजे सो कॉन्ग्रेचुलेशंस तव्हां सां गॾु वेंदो ही डिनर सेट थैंक यू वेरी मच बहुत सारी इनके लिए तालियां होनी चाहिए